वेठा फ्लैटन में बंगलन में 40 सेकंड रुकी जमीन के लोडो आयो सब फ्लैट अंदर अल्लाह केरे जमीन में 20,000 लाश कढ़िया तू अञा जनाजा निकरन था ये मरी काडे व्या गालावी न था ये मरी काडे व्या होरे भला होरे कराची में बाह लगी कोच के 30 मानू सड़िया ये मरी काडे व्या हेरे भला सेवण में पानी में वेगन किरी पे एक घर जा 22 भाती तड़पी तड़पी मरी व्या ये काडे व्या कंडियारे वारी वेगन कराची वने पे मजूरन के पुजाण जे ला मांझन स्टाफ दे टक्कर थियो ट्रक सा 18 मानू मरिया ये काडे व्या मोटनुआ रब दे काडे ता भजो अल्लाह भजऊं भजऊं वींदो काडे अल्लाह साईं तेरे करे ओ मजा अजीज मजा भार भजो ना अल्लाह को ना अजो बने अल्लाह जी नमाज पढ़ो अजो बने अल्लाह जी मस्जिद के आबाद कयो अजो कुरान जी तिलावत कयो जी में जायो जो कुरान मजीद रखे साहब में सामने कुरान मजीद रखे पांजो रबूरी जाए पांजो अल्लाह पर चायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून अन्या वडी आवाज अन्या ईमानी जज्बे सा अन्या दिल जी मोहब्बत सा अल्लाह रोज मौत जा अल्लाह मारा अजो हे मो कल हो क्यों डालो पवी पांजो मौत के याद ना नबी ज़ैन फरमायो जेके प्यावाज संज में न दाजन वो मौत दे न्यारे तो मौत किया दो मानन के मारे कलजे को अदो कलजे कामा कलजे को अबो कलजे को सोट कलजे को मसाद कलजे को मिट्टू दुनिया के जहान में जी रहा किं वात सा खान पिया किं वात सा पियन पिया अज मरी जुबान किं नंजी खाली बदी वई आ वात बधो वेवा कल जने जिंदा किं नक सा साखरना अज मरी आंद किं नक में कपा मरी वई आ कल जने जिंदा किं अखनु सा न्यारन पिया अज मरी चुका की अखरन दे भी पटड़ी चाड़ी हुई कल जने जिंदा पान कपड़ा लाइंदा अज मरी चुका ब्या कपड़ा कतरे सतरे दा लाइन कल जने जिंदा पान तड़पना अज मरी चुका ब्या दानन के गुसल कल जने जिंदा पांच बेला कपड़ा पाइना अज मरी चुका ब्या दानन के पांच बेला कपड़ो कफन वालो पारा कल जने जिंदा घुमंदाए फिरंदा अज मरी चुका जनाजे जी सूरत में लाश जी सूरत में खंडे दे प्यान काठी बना कल घर में वियारियों वेठा अज मरी चुका वारो वारो दी पे अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले को मदान जनाबे श्रीयोनी मदान धप करे मदान गिला थी पे वारो को अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले को कब्र जे हवाले को ये मित्र ये मात ये दोस्त ये अहबाब मरण बाद में तुझे मुझे जनाले के खड़ी वनी कब्रिस्तान कब्र में पुजाइंदा अल्लज़ीना साबतुम मुसीबह कालू
अञा वरी आवाज़ सां छो इहो वक़्तु विसारियो तो सभिनी ते वक़्तु अचणो आहे या सभिनी ते घड़ी अचणी आहे अचणी आहे कनि न ॻाल्हायो ई नथा मां वाइदनि में लफ़्ज़ दोहराईंदो त साईं मोहम्मद इब्राहिम जे वाइदो ॿुधण जे लाइ तव्हां हिते गॾु थिया सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े नमाज़ लाइ गॾु थींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम जीअरो आहे तव्हीं ॾिसो था साईं इब्राहिम खे त खिलो था ऐं मुस्कुरायो था सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जो लाश कफन में ॾिसी अखियुनि मां नीर हारींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम जीअरो आहे कुर्सीअ ते विहारे स्टेज ते विहारे वाइज़ था करायो सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े कुल्ला ॾेई कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कढूं अल्लाहुकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तअलमून सुम्मा कल्ला सौफ़ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्नहा आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन अञा वरी आवाज़ सां संभालियो यार हिकु दफ़ो ज़िंदगी मिली आहे वरी न मिली अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फ़क़ाल अल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहु फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वरहम 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 व अन्त खैरुर राहिमीन अञा वरी आवाज़ सां खुदा जो वास्तो तो संभालो हिकु दफ़ो ज़िंदगी मिली आहे वरी न मिली के मुआ मोटिया आहिनि अबा को क़बर में वापस थियो आहे पोइ छो लापरवाह थिया छो बेख्याला थिया जेको करणो तो करे वठो दुनिया में आया ये असां नेकिन जे लाइ ऐं नेकिन कमाइण जी महिनत दुनिया में असां आया सवाब कमाइण जे लाइ ऐं सवाब कमाइण जी महिनत दुनिया में आया ये जन्नत कमाइण जे लाइ ऐं जन्नत कमाइण जी महिनत कयूं ए छा थी वियो असां मुसलमाननि खे दुनिया जे चटे में पागल थी विया आहियूं दुनिया जे रंगनि दुनिया जे मस्तनि माण्हुनि खे पागल बनाए छॾियो आहे छा थी वियो मुसलमानो ज़ोड़नो तो ज़मीन कमाइण ते ज़ोड़नो तो पैसनि वधाइण ते ज़ोड़नो तो बंगलनि ठाहिण ते इहे बंगला ये ज़मीना ये जायदादूं ये पैसा ये बच्चा ये बार या कौम यो कबीलो यो पाड़ो यो इलाको ये तेरे जीना खबर क़यामत में तोखे कमींदा दमल साले कमींदा तोखे खबर क़यामत में कमींदा द कुरान मजीद जा हाँ हाँ पढ़ण वाला आवाज कमींदा तिलावत वाला आवाज कमींदा तोखे खबर में कमींदा तन्ने क्यों कमीनियों नमाज कमींदी अलमाल वल बनून
ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात। अञा वरी आवाज़ सां ये थुका खाइंदा इते बंगला जायूं ज़मीना पैसा ये बच्चा बार इते रहिजी वेंदा कब्र में कमल दी कुरान मजीद वारी ज़ात हलदी कब्र में कमी दी तो नमाज वारी ज़ात कमी दी कब्र में कमी दा तो अमल सालिह कमी दा। मेहरबानी करे नेक मेहरबानी करे नमाजी मेहरबानी करे जन्नत कमाने की कोशिश असानी असुल जिंदगी हुआ जन्नत वारी जे जन्नत वारी जिंदगी के बयान करे अल्लाह फरमायो वलिमन खाफ मकाम रब्बी जल्ललाल फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। अञा वरी आवाज़ लगे तो तांजी पेंट्री लो थी वई आ लगे तो तांजो यूपीएसटी थींदो करे लगे तो तांगे निंड पासा वरता आहिनि। नारे तकबीर अज़मत कुरान शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर। अजीज असांजी ज़िंदगी आहे होॾों वारी काॾों वारी ॻाल्हायो ई नथा जन्नत वारी ज़िंदगी आहे। असां हिते छो चरिया थिया हीअ कहिड़ी आहे ज़िंदगी हिते मटे जा महिमान बि न आहिनि ख़बर ई नथी पए वेठे वेठे माण्हू मरी था वञनि कचहरी कंदे कंदे माण्हू किरी था पवनि को अटैक में थो वञे कंहिंजा गुर्दा फेल था थियनि कंहिंजे दिमाग़ जी रग थी फाटे हीअ कहिड़ी ज़िंदगी आहे जंहिं ज़िंदगी जे कढ मौत ई मौत आहे हुआ ज़िंदगी कमायो जंहिं ज़िंदगी में मौत आहे ई न। वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। अञा ईमानी जज़्बे सां मौत उते आहे ई न हिते वते तो मौत माण्हुनि खे मारींदो। हाजी साहब हाजी इमदादुल्लाह फुरपुर हिकिड़े जलसे में अजीब ॻाल्हि कई चई त असांजे पाड़े जो हिकिड़ो नौजवान हीअं मोटरसाइकिल काए रोड ते वियो ॿाहिरि बाईपास ते एॾो ख़तरनाक एक्सीडेंट थियो जो थॾे थियो नौजवान मरी त वियो पर वीचारे जो लाश भी ज़रियूं ज़रियूं थी वियो। मालिक जो विया त वीचारे खे रुमाल में गंढ वेड़े खणी आया। ॻोठ वारा चवनि पिया त खोलियो त सयूं ॾिसूं त सयूं खणी अचण वारा चवनि पिया त छा ॾिसंदो वीचारे जो मुंहुं चिथाड़जी वियो आहे वीचारे जो जिस्म सॼो भॼी पियो आहे ॿाहूं भॼी पियूं आहिनि जंघा भॼी पियूं आहिनि पेट फाटी पियो आहे वीचारो ॾिसण जहिड़ो ई न आहे। ॿुधाए पियो त वीचारे खे न गुस्ल ॾियरायूं न कफ़न पारायूं ईअं ई रुमाल में गंढ वेड़ो पियो नमाज़ जनाज़ा अदा कराए वरी इहा ई गंढ कब्रिस्तान क़ब्र जे हवाले कई। इहा ज़िंदगी आहे दुनिया वारी जंहिं ते असां मस्ती कई आहे जंहिं ते असां वॾाई कई आहे जंहिं ते तकबुर कयो आहे जंहिं ते गुरूर कयो आहे ज़िंदगी इहा अथव दुनिया वारी। खुदा जा बानऊ मेहनत कयो आख़िरत वारी ज़िंदगी जे लाइ जन्नत वारी ज़िंदगी जे लाइ फरमाईं ज़वाता फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां जिंदगी जन्नत वारी मा तश्तही अंफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। नबी सल्लल्लाहु अलैहि
अल्लाह जन्नत जी दिलन के जन्नत में रिमोट कंट्रोल बनाए छड़ींदो हे जन्नत दी रुगी इरादो कमा त जेकर फल फ्रूट खाए एकदम फलन फ्रूटन जा सोन जा डीश भरिए जीवेंदा हे जन्नत दी इरादो कमा जेकर खीर पी सोन जा जग खीर जा भरजी सामो जीवेंदा फीमा तजरिया अञा वरी आवाज़ अल्लाह फरमायो ॿिया त जन्नत में खोड़ मज़ा तो हूरा भी विहारियो तमाम गिल में गालीचा भी रखिया तमाम टूल विहारा भी रखिया तमाम रब फरमायो ॿियूं त घणियूं ई नेमतूं जन्नत में पर वॾे मां वॾी नेमत जन्नत में इहा रखी तमाम जो जॾहिं बि तव्हां ख़्यालु करो त असां अल्लाह जो दीदार कयूं असां पंहिंजे रब जी ज़ियारत कयूं अल्लाह ताला फरमायो बिना देर जे 70,000 नूर जा पर्दा परे कराए जन्नत खे उन माल उते जो ते पंहिंजो मां अल्लाह दीदार कराईंदो मांस फमन कान यरजू फलियामल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादत रब्बी अहदा जन्नत में ॿिया त घणा ई मज़ा आहिनि पर घड़ीअ घड़ीअ पंहिंजे रब जो दीदार बि आहे अज़ीज़ो असुल ज़िंदगी असांजी होॾों वारी आहे होॾों जी तयारी कयो अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था की इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा चो इंशाअल्लाह बच्चनि ॿारनि खे बि निमाज़ ख़ुदा जा बानो निमाज़ जा पाबंद थियो अल्लाह जी ज़ात जो कसम हेॾे निहारियो हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे नबी सही फरमायो जेको निमाज़ नथो पढ़े इहो क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु बीहंदो अञा मां मथे थी रखां मथां पोइ वेसाब कयो नबी सही फरमायो जेको निमाज़ नथो पढ़े क़यामत जे ॾियारे निमरूद सां गॾु बीहंदो साईं फरमायो बेनिमाज़ी काफ़रनि सां गॾु उथारिया वेंदा काफ़रनि सां गॾु जहन्नम जी बाहि में उछलाया वेंदा अञा बि निमाज़ न पढ़ो त हे तव्हांजी हालत खुदा जा बानो संभालियो पाण निमाज़ जा पाबंद थियो मस्जिदियूं आबाद कयो क़ुरान जा आशिक़ थियो छॾियो अथव रब जो दर तॾहिं त परेशान लॻाए पिया मां वाइदनि में चवंदो आहियां को अबे खे नाराज़ करे उहो ख़ुशि रही सघे थो ॻाल्हायो नथा को अम्मा खे नाराज़ करे उहो ख़ुशि रही सघे थो को उस्ताद मुर्शिद खे नाराज़ करे उहो ख़ुशि रही सघे थो पोइ जेको पंहिंजे रब खे नाराज़ कंदो पंहिंजे रसूल खे नाराज़ कंदो उहो कीअं ख़ुशि रहंदो अॼु अल्लाह कावड़ी अल्लाह सां अॼु अल्लाह सां को नाराज़ अज़ाब वञनि ई नथा करोना जहिड़ो अज़ाब वरी माकड़ जो अज़ाब वरी महांग पारो अज़ाब अञा ताईं महांग भले थी वरी बरसात ने ॿोॾनि वारो अज़ाब ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा असांजी बदअमाली जो नतीजो आहे इहो असांजे गुनाहनि जो नतीजो आहे इहा निमाज़ न पढ़ण जी नहुसत आहे अॼु इरादो कयो थो मथे खणी जो इंशाअल्लाह पंहिंजे रब जे सॾ ते डोड़ंदा ऐं डुकंदा जी निमाज़ मस्जिद शरीफ़ में पढ़ंदा कंदो महिनत सभु अचो अल्लाह ॾे अचो बचड़ा ॿार नंढा वॾा पोड़ा जवान सभु वठी अचो पंहिंजे नियाणियुनि खे घरनि में निमाज़ पढ़ायो पंहिंजनि ज़ालनि खे घरनि में निमाज़ पढ़ायो ऐं क़ुरान जी तिलावत करायो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया वारी ज़िंदगी बि तव्हांजी बिश्त बणिजी वेंदी निमाज़ ऐं क़ुरान जे करे आख़िरत वारी ज़िंदगी बि आराम वारी बणिजी पवंदी महिनत जी ज़रूरत आहे महिनत कयो दुनिया लाइ केॾी था महिनत कयो दीन जे लाइ महिनत तव्हां नथी थिए महिनत कयो दीन जे फैज़ खे हलाइण जे लाइ वाइद कयो रुॻी असांजे मथां वाइद ज़रूरी न आहिनि
तां जे मथों भी लाज़िम कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास हिक ॿिए खे तामरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर हिक ॿिए खे निमाज़ लाइ चओ हिक ॿिए खे गुनाहनि खां झलियो इहो सभिनी जे मथों कमु आहे सभिनी जे मथों लाज़िम आहे तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां मिंथ करण आयो मां तव्हांखे झोल झलण आयो ख़ुदा जो वास्तो जल्दी नेक थियो जल्दी नमाज़ी थियो जल्दी पंहिंजो अल्लाह परचायो रीझायो ईअं न थिए जो क़बर क़यामत में रोईंदा वतो पोइ कोई फ़ाइदो न थींदो हयाती ते कोई एतबार न आहे मां हाणे वियुसि कंडियारे आख़िरी ॻाल्हि ॿुधो त दुआ करो अल्लाह मूंखे ॿुधाइनि पिया अची साईं इब्राहिम नौजवान न चोटीअ जा ज़ोर ॾेई पसंद जी घरवारी वरिती ऐं उहा घरवारी वरिते वरी उन जे लाइ करोड़नि जो बंगलो तयारु कयईं फर्स्ट क्लास VIP ॾींहं जो 12:30 वॻे कुंवार खे वठी आयो अची बंगले में विहारे ॾाढो चवनि पिया जो ख़ुशि हो साईं हर हेॾे पियो भॼे ख़ुशीअ में हर होॾे पियो भॼे ख़ुशीअ जी इंतिहा न पसंदि जी घरवारी मिलियसि हुन दोस्त खे भाकुर पाए वरी हुनखे बि भाकुर पाए हुनखे मिठाई खाराए वरी हुनखे बि मिठाई खाराए हेॾे भॼी वरी होॾे पियो भॼे होॾे भॼी वरी होॾे यको भॼ भॼा में ख़ुशीअ में ईअं घुमंदे घुमंदे शाम जो 5 वॻे वीचारो किरी पियो अल्लाह चऊं जल्दी खयोंसि वीचारे खे अस्पताल आयासीं डॉक्टरनि खां रड़ियूं निकिरी वियूं डॉक्टरनि चयो त हिनखे मेजर अटैक पइजी वियो आहे हिन जी सॼी दिलि फाटी पई आहे हिन खां ख़ुशी बर्दाश्त न थी आहे हाणे हिन जे बचण जो इम्कान घटि आहे दुआ कयो असां इलाज कयूं था 2 कलाक चऊं डॉक्टर ने इलाज कयो आख़िर वीचारे घोट जो जनाज़ो कढी ॾिनो ॿुधाइनि पिया जी साईं जॾहिं घोट जो जनाज़ो खणी जंज में पहुतासीं जंज में रोज राड़ो अल्लाह ख़ुशी गमीअ में तब्दील थी वई कुंवार त वीचारी घोट खे ॾिसी जनाज़े जी सूरत में रोई रोई वीचारी बेहोश थी किरी पई कुंवार वीचारी रोई रोई बेहोश थी वई घोट जो अबू मां बेहोश घोट जे भाइरनि खे बेहोशी अदोरा भेनरुनि खे ॿुधाइनि पिया जीअं माण्हू त रोअनि पिया पर ईअं पिया सम्झूं त ॼण बंगलो बि रोए पियो नए बंगले में नई घरवारी सां पसंदि वारी ज़ाल सां वीचारे खे हिकिड़ी राति बि कचहरी जी नसीब न थी उहा राति 9 बजे वीचारे खे बंगले में कढी वञी कब्रस्तान क़बर जे हवाले करे आयासीं ख़ुदा जा बानो इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे तंहिंजे करे अॼु मां तव्हांखे मिंथ थो कयां अॼु मां तव्हांखे मेड़ थो कयां अॼु मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां ज़िंदगी ख़बर न आहे कॾहिं साथ छॾे तंहिंजे करे इरादो कयो इंशाअल्लाह गुनाहनि खां तौबा कई कहिड़ा कहिड़ा इरादो पको था कयो चओ इंशाअल्लाह गुनाहनि खां तौबा कई चओ अल्लाह असांजी माफ़ी चओ अल्लाह असांजी माफ़ी चओ अल्लाह असांखे माफ़ कर चओ अल्लाह असांजी तौबा मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अॼु इरादो कयो चओ नेक थींदासीं चओ ईअं न चओ त सुभाणे नेक थियूं परीहं नेक थियूं तरीहं गुनाह छॾींदासीं कुराड़ा थियूं पोइ नेक थियूं हज कयूं पोइ नेक उमरा कयूं पोइ नेक इहो शैतान जो दोखो आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे पकल मानी बि या नसीब हथ वारो गिरोह बि या नसीब अहिड़ो असांजे पाड़े में वाक़ियो थी पियो हिकिड़ो नौजवान वीचारो मज़ूरी करे शाम जो घर आयो घर भातियुनि खे वारो कयो मूंखे बुख लॻी आहे मानी त ॾियो मानी ऐं भाॼी अॻियां रखियोसि हीअं गिरोह भञी भाॼीअ में ॿोड़े वात ते पुॼाए पियो अञा वात ते गिरोह पुॻो ई न वीचारे खे उल्टी आई उल्टी सॼी रत में भरियल रड़ियूं पइजी वियूं घर में तकड़ में खणी नौजवान खे अस्पताल पुॻा डॉक्टरनि खां रड़ियूं निकिरी वियूं चयूं त हिन नौजवान जो जेरो फाटी पियो आहे हिन जो इलाज शिकारपुर में न आहे सखर खणी वञूं या कराची ॿुधाइनि पिया जी साईं इब्राहिम जीअं वीचारे खे एम्बुलेंस में विझी असां सखर भगास अञा सखर पुगासीं न रस्ते में दम परवाज़ थियसि होॾे पक्की मानी उते पई आहे भाॼी तयारु थियल उते पई आहे हथ वारो गिरोह वीचारे खां किरी पियो इहो त जवान दुनिया जो जान छॾियो वञे अञा कीअं वाइदो कजे तव्हांखे ॿुधायो तव्हां जेको तव्हांखे असरु करे असां त थकी पिया आहियूं सची ॻाल्हि आहे होॾे भॼी वरी होॾे था भॼूं गाॾी भॼाए 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 हच थी पिया आहियूं पर साॻी ॻाल्हि साॻा चुग साॻा लाटूं ॿियो त छॾ निमाज़ पढ़ण लाइ बि मुस्लमान तयारु न आहिनि मां मिंथ थो कयां मां मिंथ थो कयां मां मेड़ थो कयां मां गुज़ारिश थो कयां ख़ुदा जो वास्तो तो निमाज़ जा पाबंद थियो
खुदा जो वास्तो तो कुरान जा आशिक थियो कुरान जी तिलावत कयो कमियूं कोतायूं सभिनी में आहिनि अॼु इरादो कयो ये इंशाअल्लाह जो नमाज भी पढ़ंदा तो कुरान जी तिलावत भी कंदा थींदी मेहनत मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे कुरान शरीफ़ ॿुधायां अञा बि दिलि चवे थी पढ़ां पर वरी सुभाणे ॿ टे प्रोग्राम गाॾी बि पाण थो हलायां थकावट भी आहे वरी सफ़र भी आहे मां भाऊ ज़ुबैर खे ॾाढो चयो त मूंखे वारो ॾियो पर हाणे ज़ोरक तुम ज़ारी आहे काॾे वञूं वरी रही ज़िंदगी त इंशाअल्लाह ताला मुलाक़ात कंदासीं अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए साईं गुलाम मुस्तफ़ा जी मेहनत अल्लाह कबूल फरमाए सजी जमात जी मेहनत अल्लाह कबूल फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार अल्लाह साईं हाँ सब टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह से जेके भी इन इलाके में मर्द ऐं मायूं वफ़ात करे आहिनि अल्लाह से सभिनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा ए इलाहुल आलमीन सभिनि जी क़ब्रनि खे बिश्त जो बाग़ बणा सभिनी जी क़ब्रनि खे जवाहिर रहमत में जगह नसीब फरमा ए इलाहुल आलमीन जेका भी जमात आई आहे जिन जा भी मिट माइट अज़ीज़ क़ारिब दोस्त अहबाब वफ़ात करे आहिनि समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां जीअरनि जे मथां बि रहम जी नज़र फरमा ए इलाहुल आलमीन सभिनी खे निमाज़ लाइ क़बूल फरमा सभिनी खे मस्जिद लाइ क़बूल फरमा सभिनी खे कुरान मजीद लाइ क़बूल फरमा सभिनी खे दीनदारी लाइ क़बूल फरमा ए इलाहुल आलमीन सभिनी खे मरण खां पहिरीं मरण जी तैयारी नसीब फरमा क़ब्र खां पहिरीं क़ब्र जी तैयारी नसीब फरमा आख़िरत खां पहिरीं आख़िरत जी तैयारी नसीब फरमा सभिनी खे जहन्नम जी बाहि खां बचा सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा अल्लाह से अॼु जीअं हिन कुरान शरीफ़ जी बरकत सां असांखे हिन ॻोठ में जमो कयो थी वरी इन ई कुरान जे सदके असांखे जन्नत में कचहरी नसीब फरमाए अल्लाह से सभिनी खे मके मदीने जो दीदार करा सभिनी खे काबे जी ज़ियारत करा सभिनी खे रोज़े रसूल जी ज़ियारत करा ए इलाहुल आलमीन तू रहीम तू करीम तू राहिमीन असांजा हथड़ा क़बूल फरमा जेस ताईं दुनिया में रहे पक्को ऐं सचो मुसलमान करे रहा जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाइजा वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।